विफाकुल मदारिस अरबिया मुल्तान में बोर्ड वो बोर्ड मारे महीने इम्तिहान वठंदो उन इम्तिहान में बेअल्हम्दुलिल्लाह ही तालिबात जेके शरीक रहियूं आहिनि उहे विफाकुल मदारिस जे उसूल जे मुताबिक़ मुख़्तलिफ़ दर्जन में पास थी करे आख़िरी साल जी पुगियूं आहिनि। अवां जेके दोस्त इन महफ़िल में आया आहियो इन जलसन जे इनेकाद जो मक़सद तरगीब ऐं तरीब हूंदी आहे। तरगीब जो मतलब इहो हूंदो आहे त जेके नाज़रीन हज़रात हुजनि उहे ॾिसनि त भाई ही भेनर जेके आहिनि उहे आलिमा थी सघनि थियूं, 6 साल कोर्स पढ़ी करे क़ुरान हदीस जेकॾहिं यादि करे सघनि थियूं त पोइ असां बि मुस्लमान आहियूं। असांजो हदीस में ईंदो आहे त जेकॾहिं को हिकिड़ो शख़्स आलिम थियो या आलिमा थी त क़यामत जॾहिं उहो 70 गुनाहगारनि जी सिफारिश कंदो, उनके पी माँ के जेको आहे सोन जो ताज पारायो वेंदो ऐं उनखे जन्नत में जगह ॾिनी वेंदी। इहो उनका अलावा हूंदा। एडी वॾी नेमत आहे। इन वॾी नेमत सआदत के हासिल करण जे लाइ ही जलसन जो इनका थींदो आहे। तंहिंजे करे जेके मदरसे में बेअमनियूं भेनरियूं आयूं आहिनि मां उन्हनि खे बि दावत ॾींदुसि त उहे बि पंहिंजे नियाणियुनि खे हिन मदरसे में दाख़िल करनि ऐं उहे बि दाख़िला वठाए करे ऐं पंहिंजे नियाणियुनि खे आलिमा पढ़ाइनि। अल्हम्दुलिल्लाह इन वक्त जेके तालिबात आलिमा थियूं आहिनि उन्हनि खे मथे ते रओ रखियो वेंदो। इन मदरसे मां आलिमिया क्लास में आखिरी साल में 5 नियाणियूं जेके आहिनि उहे आलिमा थियूं आहिनि। पहिरों बिंत हाजी वज़ीर अहमद अल्हम्दुलिल्लाह या भेण आलिमा थी आहे। इन जे मथे ते रहे रखण जे लाइ बिंत अब्दुल रज़ाक बुढ़ो के गुज़ारिश कजे थी त उहा उन जे मथे ते रहो रखे। बिया बिंत गुलाम मोहम्मद बिंत गुलाम अहमद के मथे ते रहे रखण जे लाइ ज़ौजा गुलाम सरवर के गुज़ारिश कजे थी त उहा उन जे मथे ते रहो रखे। टिया बिंत गुलाम हैदर या भेण आलिमा थी आहे। इन जे मथे ते रओ रखण जे लाइ ज़ौजा गुलाम अनवर साहब के गुज़ारिश कजे थी त उहा उन जे मथे ते रओ रखे। चौथों आहे बिंत मोहम्मद आलिम। इन भेण जे मथे ते रओ रखण जे लाइ गुज़ारिश कजे थी बिंत हबीबुर रहमान के त उहा उन जे मथे ते रओ रखे। 5 आहे बिंत इनायतुल्लाह। इन भेण जे मथे ते रओ रखण जे लाइ गुज़ारिश कजे थी बिंत मोहम्मद हाशिम के त उहा उन जे मथे ते रओ रखे। ही 5 उहे भेनर हुयूं जिन दर्स निज़ामी जो पूरो कोर्स 6 साल पढ़ी करे आलिमा थियूं आहिनि। उन खां बाद में कुछ तालिबात आहिनि 16 तालिबात आहिनि जिन कुरान शरीफ नाज़रा पढ़ियो आहे। उन जा मां नाला वठी वञा तो उनजे वालिदैन जा। पहिरों आहे बिंत गुलाम मुस्तफ़ा। इन भेण कुरान शरीफ नाज़रा पूरो कयो आहे। इन जे मथे ते रओ रखियो वञे। बिया बिंत मोहम्मद इसाक़। टिया बिंत गुलाम अली। चौथिया बिंत गुलाम कादिर। 5 बिंत गुलाम नबी। 6 बिंत मंजूर अहमद। इन्हनि सभिनी भेनरुनि जे मथे ते रओ रखियो वञे। 7 आहे बिंत मंजूर अहमद। ये भी भेनर आहिनि जेके जिन बिनी कुरान शरीफ नाज़रा पूरो कयो आहे। 8 आहे बिंत रशीद अहमद। 9 आहे बिंत रहीम बख्श। 10 आहे बिंत खलील अहमद। 11 आहे बिंत खलील अहमद। 12 आहे बिंत रशीद अहमद। 13 आहे बिंत शाहनवाज। 14 आहे बिंत शरीफ अहमद। 15 आहे बिंत अली खान। 16 आहे बिंत अब्दुल अजीज। इन्हनि सभिनी भेनरनि कुरान शरीफ नाज़रा पूरो कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह इन अदारे में नाज़रा कुरान शरीफ जे पढ़ाइण जी बि तरतीब आहे ऐं बंदोबस्त आहे। तंहिंजे करे ॻोठ वारनि खे पुरज़ोर गुज़ारिश कजे थी त पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी नियाणियुनि खे हिन मदरसे मां इस्तिफ़ादो हासिल कराइनि। जेके भेनर नंढड़ियूं आहिनि त उनखे कुरान शरीफ पढ़ाइनि ऐं जेके 5 दर्जा पास आहिनि
अरबी पढ़ण जे लाइ 5 दर्जा जेके आहिनि उहे ज़रूरी हूंदा आहिनि। इन जे करे त इहे भेनर हली करे सिराजी जो इल्मु बि पढ़ंदियूं आहिनि। उहो फतवा जो कोर्स आहे। फतवा जे कोर्स में हिसाब किताब थींदा आहिनि, पूरा मुकम्मल तरह हिसाब किताब हिते सेखारिया वेंदा आहिनि ऐं हदीस शरीफ़ जा मुख़्तलिफ़ सबक़ लिखिया वेंदा आहिनि, तफ़सीर बि लिखियो वेंदो आहे। तंहिंजे करे 5 दर्जा कोर्स बि उहो ज़रूरु पढ़ायो वञे। उन जे लाइ बि अल्हम्दुलिल्लाह इन ॻोठ में स्कूल आहे, गलिद स्कूल बि आहे। उन में जेको आहे त इस्तिफ़ादो हासिल करे ऐं बाद में पंहिंजी नियाणियुनि खे हिन इदारे में जेको आहे दाख़िला ॾिनी वञे ऐं उन इदारे मां जेको आहे त मुकम्मल तरह नियाणी खे जेको आहे आलिमा बणायो वञे। ही इदारो जेको आहे सिर्फ़ हिन ॻोठ जे लाइ न आहे, बल्कि ॻोठ सां गॾो गॾु पसगिरदाई उन समूरनि जे लाइ इहो हिकिड़ो चिराग आहे, इहो हिकिड़ो चश्मो आहे। तंहिंजे करे पसगिरदाई जा जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि ॻोठ वारा जेके त मौजूदु आहिनि या न आहिनि मौजूदु, मां इन स्पीकर जे ज़रिए उन्हनि सभिनी ॻोठ वारनि खे दावत ॾियां थो त तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे बि हिन इदारे में दाख़िल कयो ऐं इन इदारे मां जेको आहे त अरबी कुरान शरीफ ऐं हदीस जो इल्म पढ़ाए करे उनके आलिमा बनायो, ताकि अवां जो मुस्तक़बिल ऐं दुनिया ऐं आखिरत जो भलायूं अल्लाह तबारक तआला तवां सां सभिनीनि खे नसीब फरमाए। मां जो कुछ चयो अल्लाह तबारक व तआला कबूल फरमाए ऐं जेके भी दोस्त आयल आहिनि उन दोस्तनि जो ॿीहर मां इदारे जी तरफ़ खां दिल जे गहराई सां शुक्रियो अदा कयां थो त अवां सभई दोस्त हिन पुरसहादत तक़रीब में शरीक थी करे पंहिंजो बि ईमान वधायो ऐं इदारे वारनि जो बि हौसला अफ़ज़ाई कई। अल्लाह तबारक तआला मां सभिनीनि खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। दुआ खां बाद में सभिनी दोस्तनि जे लाइ या जेके